आयो लाल सभई चओ झूलेलाल। लाल साईं जी भावना, लाल साईं जी हर ॻाल्हि, तव्हां ते ही लाल साईं मुंहिंजो अटल विश्वास। 14 सवाल जो सही जवाब आहे बी। तुर्कनि खे सिधे रस्ते ते आणण लाइ श्री अमरलाल जी हिक सिद्धि जो उपयोग कयो। सवाल 15 श्री अमरलाल जी गुरु धारण करण जो वीचार करे कहिड़े लोक वया? ए पृथ्वीलोक, बी सिद्धलोक, सी भूलोक, डी शिवलोक। इन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। उनखे केरु हिलाए सघंदो आहे लाल साईं? जंहिंजे मन में तव्हांजो वास आहे। सभई चओ जय झूलेलाल। नकी कपड़ा धुआंदी साईं, नकी दाल रंधींदी साईं, नकी कपड़ा धुआंदी साईं, नकी दाल रंधींदी